अचो त मिलूं दादा राम जेठमलाणीअ सां ऐं ॿुधूं संदसि के वीचार। दादा 10 सालनि जे लंबे अरसे खां पोइ दुबई में तव्हांजा पेर पिया, उन लाइ असां सभु तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं। भाॻ आहे असांजो जो तव्हां जहिड़ो लासानी सिंधी अॻवान वर वर अची असांखे हिमथाए थो ऐं असांखे अॻियां वधण जी राह ॾेखारे थो। अॼु सिंधी सॼे दुनिया में ॾाढो टिड़ी पखड़ी विया आहिनि। असांखे पंहिंजे सभ्यता पंहिंजे कल्चर के बचाइण लाइ सभ खां मज़बूत तरीक़ो तव्हांखे कहिड़ो थो लॻे? सिंधियत जो सबूत हिकिड़ो ई आहे, सिंधी ॿोली। सिंधी ॿोली जेकॾहिं ख़तमु थी वई त न सिंधियत रहंदी न सिंधी रहंदा। केरु बि पाण खे सिंधी कोन चवाए सघंदो। तंहिंजे करे असांखे सिंधी ॿोली ज़रूरु क़ाइमु रखणी आहे ऐं इन्हीअ जे करे हर कंहिं सिंधीअ जो फ़र्ज़ु आहे त कम से कम पंहिंजे ॿारनि खे सिंधी ज़रूरु सेखारे। बाक़ी जेकॾहिं असांजी नई पीढ़ी जेका आहे सा सिंधी जेकॾहिं विसारे छॾींदी ऐं विसारण जा काफ़ी सबब आहिनि। जेकॾहिं विसरी वई सिंधी त इहा सिंधियत ख़तमु थी। ॿियो त सिंधी ई सिंधी सिविलाइज़ेशन जेका सभ्यता आहे असांजी, जंहिंजा असीं अलम बरदार आहियूं, उन्हीअ खे दुनिया जे साम्हूं रखण लाइ बि सिंधियुनि खे कुझु पतोड़णो पवंदो। सिंधी जेसि ताईं उनजे लाइ कुर्बानी न कंदा तेसि ताईं उहा सिंध जी जेका एंशियंट सिविलाइज़ेशन आहे, जंहिंजो तई मोहन जे दरे में तव्हां उनजो दर्शन कयो आहे चङी तरह, ऐं अॼु सॼी दुनिया हुनखे मञे रही आहे त छा सिविलाइज़ेशन हुई जॾहिं यूरोपियंस अञा वणनि में रहंदा हुआ या जंगलनि में रहंदा हुआ, कॾहिं उन्हनि झूपड़ी न ॾिठी हुई, तॾहिं हिते हिंदुस्तान में महिलात हुआ, अंडरग्राउंड ड्रेनेज हुई, ग्रेनरीज़ हुयूं, स्विमिंग पूल्स हुआ। यानी अहिड़ी क़िस्म जी सिविलाइज़ेशन जंहिंजा असीं वारिस आहियूं, उन खे जेकॾहिं दुनिया भुलाए छॾे त इहा बि हिकिड़ी वर्ल्ड जे लाइ ट्रेजेडी थींदी ऐं ख़ासि तौरु सिंधियुनि लाइ बि ट्रेजेडी थींदी। त तंहिंजे करे इन जे लाइ हिकिड़ो त कुर्बानी खपे। कुर्बानी माना जिन खे पैसो आहे उहो पैसो कढनि, जिन खे कला आहे उहे कला जो इस्तेमालु कनि, जिन खे ॿिए क़िस्म जी का बि शेवा ख़िदमत करे सघनि था उहे उन क़िस्म जी ख़िदमत कनि। पर सभिनी जे दिमाग़ में इहो ज़रूरु हुअणु खपे हिकिड़ी निष्ठा, कमिटमेंट जंहिंखे चइजे त असांखे सिंधियुनि जी सभ्यता जेका आहे सा कीअं बि क़ाइमु रखणी आहे, जेतिरे क़दुरु थी सघे जेतिरा ॾींहं असीं उनखे हलाए सघूं। पर दादा ॿियो सुवाल जेको मन में उथे थो त ॿोली अॼु स्कूलनि में पढ़ाइण त ॾाढो ॾुखियो थी पियो आहे। छो न अॼु इन ॿोलीअ खे बचाइण लाइ असां नई टेक्नोलॉजी मतिलबु त मीडिया, इंटरनेट ऐं इन्हनि ज़रियनि सां वधायूं त भला असांखे हिंदुस्तान में सिंधी चैनल अञा ताईं छो नथो मिले? सबबु इहो आहे जो हिकिड़ो त सिंधियुनि इंट्रस्ट कोन ॾेखारियो आहे एतिरो जेतिरो ॾेखारणु खपे। ॿियो असांजी सिंधी लीडरशिप जेका आहे उन्हनि जी बि कमज़ोरी आहे। सिंधी लीडर पाण खे सिंधी लीडर चवाइण ई नथा घुरनि, छो जो उन्हनि खे वरी पंहिंजी वाइडर एम्बिशन्स आहिनि ऐं उन वाइडर एम्बिशन्स जे तलाश में उहे पाण खे सिंधी लीडर करे पाण खे महफ़ूज़ करणु नथा चाहिनि। ऐं ॾुख जी ॻाल्हि आहे, पर हाणे जेकी तव्हां चयो था इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं इन जे लाइ असांखे कोशिशि करणी पवंदी। ऐं मूंखे त लॻे थो त ॿियनि सभिनी जेके लैंग्वेजिस आहिनि, भाषाऊं आहिनि, जेके 8th शेड्यूल में आहिनि हिंदुस्तान जे संविधान में, उन्हनि सभिनी खे पंहिंजूं पंहिंजूं चैनल्स आहिनि, उन्हनि खे पंहिंजो प्रोपेगेंडा करणु, पंहिंजी ॿोली ऐं भाषा ऐं लिपीअ खे क़ाइमु रखण जो हक़ु आहे, असांखे हुअणु खपे। पर उन जे लाइ केरु पतोड़े पाण खे। ऐं इहो हिकिड़ो सुवाल पुछंदुसि त 8th शेड्यूल जी हर भाषा खे चैनल आहे, असां सिंधी हिकिड़ी ॿोली आहे हिंदुस्तान जी मेजर भाषा जंहिंखे सिंधी चैनल कोन्हे, छा करणु खपे? असांजा हिंदुस्तान जा जेके हाकिम आहिनि उन्हनि हाकिमनि ते प्रेशर लॻाइणो पवंदो, उन्हनि ते ज़ोर ज़बरदस्ती करणी पवंदी जेका डेमोक्रेसीअ में थी सघे थी। ऐं उन जे लाइ घटि में घटि जेके असांजा सिंधी चढ़ियल आहिनि ऐं जिन खे भॻवानु पंहिंजी ज़बान ॾिनी आहे ऐं ज़बान जो इस्तेमालु करे सघनि था,
उहे घटि में घटि इन जे लाइ पुकार त कनि। माउ जो ॿारु रोंदो न त माउ थणु कीअं ॾींदी। मां चाहींदुसि त हिन तमामु ज़रूरी मसइले जी अॻुवानी तव्हां करियो ऐं तव्हांजे छत्र छाया में दादा, चलई चैनल जल्दी थिए। मुंहिंजे ज़िंदगीअ जो सफ़र लॻभॻि ख़तमु थी चुको आहे, पर हाणे जेकॾहिं मूंखे मां इहा शामिल रहे कोन्हे। इहा जेकॾहिं जवाबदारी मूंखे खणणी आहे त मां खणंदुसि। वाधायूं, तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं।